अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। सिंध इशूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं। ज़िला नौशारो फेरोज़ जे ब्यूरो चीफ अली ज़मा कलोड़े जी ठारूशा भरिसां साहिती परगणीअ जे शहर दरबेलो हैदर ट्यूशन सेंटर में सिंधी सकाफ़त जे हवाले सां हिकु पुरवकार तक़रीब मुनक़द कई वई। प्रोग्राम जी शुरूआत तिलावत कलाम पाक सां कई वई। उन खां पोइ प्रोग्राम में आयल महिमाननि खे आजियाणो ॾिनो वियो ऐं सिंध जी सकाफ़त टोपी अजरक पाराया विया। बाद में स्कूल जे शागिर्दनि तक़रीरूं ऐं मज़ाया टेबलोज़ पेश कया, जॾहिं त उन मौक़े ते हैदर ट्यूशन सेंटर जे उस्ताद नजफ़ हैदर मेमुन, उस्ताद ज़ीशान अज़ीज़ लंजार, उस्ताद ताहिर अली मीर जत ऐं ॿियनि सियासी समाजी अॻुवाननि ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी सकाफ़त ऐं तहज़ीब 5000 साल पुराणी आहे। हर क़ौम जी पंहिंजी पंहिंजी सकाफ़त हूंदी आहे। सिंधू माथिरीअ जी तहज़ीब शाहूकार आहे, जंहिं जो मिसाल असांखे मुंहंनि जे दड़े मां मिले थो। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।